मन जे मोहब्बत में वेही पर मन जे मोहब्बत में वे मन जे मोहब्बत में वेही पर ओ फिर हंसदे जो बाप यार ओ फिर हंसदे जो बाप यार मन जे मोहब्बत में वेही पर मन जे मोहब्बत में वेही ओ फिर हंसदे हिते पढ़ाई सां गॾु गॾु स्टूडेंट्स जी पर्सनैलिटी ग्रो करण ते बि काफ़ी फोकस कयो वेंदो आहे। हितां जा टीचर्स जाम इनकरेजिंग हूंदा आहिनि। अगरि तव्हां भी कामयाबी हासिल करणु चाहियो था ऐं हिकु रोशन मुस्तक़बिल जी तलाश में आहियो त अॼु हिकिड़ा यूनिवर्सिटी में दाख़िलो वठो। रोज़ स्कूल ॾांहुं मंडकाए वेंदड़ आसूदो शर नाले ही ॿार कोटड़ी जी वेझो ॻोठु आरब सोलंकी जो रहवासी आहे। ही पौरत अरबाब शर जो पुटु आहे। ही पितकिड़ो ॿारु पंहिंजी हिक जंघ ते मंडकाईंदे जॾहिं स्कूल ॾांहुं वञे थो त भुएं बि ॼण बिस्मिल्लाह चई हिन जी आजियां करे थी। मन जे मोहब्बत में वेही पर मन जे मोहब्बत में वे मन जे मोहब्बत में वेही पर ओ फिर हंसदे जो बाप यार ओ फिर हंसदे जो बाप यार इल्म सां हिन नींगर जो इश्क ऐं जुनून मिसाली आहे। हू स्कूल वञण जे लाइ या घुमण फिरण जे लाइ बैसाखी या को ॿियो सहारो बि नथो वठे। हिन जो वॾो भाउ साणस गॾु स्कूल ताईं हले थो। मन जे मोहब्बत में वेही पर मन जे मोहब्बत में वेही ओ फिर हंसदे जो बाप मिया ओ फिर हंसदे जो बाप मिया मन जे मोहब्बत में वेही पर मन जे मोहब्बत में वेही ओ फिर हंसदे जो बाप मिया ओ फिर हंसदे जो बाप मिया। हिते पढ़ाई सां गॾु गॾु स्टूडेंट्स जी पर्सनैलिटी ग्रो करण ते बि काफ़ी फोकस कयो वेंदो आहे। हितां जा टीचर्स जाम इनकरेजिंग हूंदा आहिनि। अगरि तव्हां भी कामयाबी हासिल करणु चाहियो था ऐं हिकु रोशन मुस्तक़बिल जी तलाश में आहियो त अॼु हिकिड़ा यूनिवर्सिटी में दाख़िलो वठो। आसूदो शर ॿुधाए थो त स्कूल ॾांहुं वेंदे खेसि ॾुखियाऊं त पेश अचनि थियूं पर संदसि पीउ ग़रीब आहे ऐं हू संदसि लाइ स्कूल ताईं रोज़ कंहिं सवारी जो बंदोबस्तु नथो करे सघे। कहिड़े स्कूल में पढ़ंदा हो? अली पब्लिक स्कूल कुंभ में जेको आहे। अच्छा, छा ते तव्हां हितां रोज़ ईंदा वेंदा छा ते आहियो? पंधु ईंदा हो? तव्हांखे पंधु अचण में जेको आहे सो तकलीफ़ वग़ैरह न थींदी आहे? थींदी आहे। हाणे तव्हांखे छा खपे जेकॾहिं तव्हांजो पंधु हितां गुज़र सफ़र जेकॾहिं तव्हांजो थिए त उहो तव्हांखे खपे छा? गाॾी। मन जे मोहब्बत में वेही पर मन जे मोहब्बत में वे मन जे मोहब्बत में वेही पर ओ फिर हंसदे जो बाप यार ओ फिर हंसदे जो बाप यार मन जे मोहब्बत में वेही पर मन जे मोहब्बत में वेही ओ फिर हंसदे जो बाप यार ओ फिर हंसदे जो बाप मन जे मोहब्बत में वेही पर मन जे मोहब्बत में वेही। आसूदे शर जे भाउ ऐं पीउ टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त आसूदो हिकु रोड हादसे में हमेशह लाइ माज़ूर थी वियो हो। हुननि चयो त सरकार जेकॾहिं हिकु मोटरसाइकिल या स्कूल ताईं पहुचाइण जे लाइ को वज़ीफ़ो मुक़ररु करे त आसूदे लाइ तालीम जो हुसूल वधीक आसान थी पवंदो। अब्दुल रज़ाक, ही नंढड़ो तव्हांजो छा थींदो आहे? भाउ आहे। तव्हां इनखे रोज़ वठी ईंदा हो स्कूल? जी जी। अच्छा, कहिड़े स्कूल में पढ़ंदा हो? अली पब्लिक स्कूल कुंभ। अच्छा, तव्हांखे अचण वञण में का तकलीफ़ वग़ैरह? तकलीफ़ आहे ॾाढी। कहिड़े क़िस्म जी तकलीफ़ थींदी आहे बाबा? सर अचूं वञूं था पंधु असां ॾाढो हे माज़ूर आहे। असां हिन कंहिं महिल खणूं था कंहिं महिल न। हिकिड़ी जंग ते थो हले असांखे हिन जे लाइ। असांखे अचण वञण जे लाइ मोटरसाइकिल घुरिजे जेका अचूं वञूं स्कूल उन ते।
असां ग़रीब आहियूं, मां पुरत माण्हू आहियां, कॾहिं मज़दूरी आहे कॾहिं न। पुट मुंहिंजो एक्सीडेंट थी पियो, जंग खां माज़ूर आहे, अचण वञण जे लाइ स्कूल जे लाइ ॾाढी परेशान आहियूं। असांजे सिंध गवर्नमेंट खे इहो हुकूमत खे अर्ज़ु आहे त असांखे महीने जो वज़ीफ़ो ॾिनो वञे, जेकी असांजो छोकिरो स्कूल अचे वञे। मुंहिंजो अर्ज़ु आहे त सिंध गवर्नमेंट खे त सरकारी खे त हे मुंहिंजे पुट जो महीने जो इलाज ख़र्चु करायो वञे, जीअं त मुंहिंजे पुट जी सहूलियत थिए। पोरत जे पुट आसूदेशर जी इल्म लाइ हीअ उञ, इश्क ऐं जुनून समूरे समाज लाइ इहो पैगाम आहे त माज़ूरीअ खे कॾहिं बि मजबूरी न बणाइणु घुरिजे। उमेद थी कजे त तालीम वारो वज़ीर सरदार शाह इल्म जे हिन आशिक ॿार जी तालीम जे हुसूल वारी उञ उझाइण में का न का मदद ज़रूरु कंदो। मन जे मोहब्बत में वेही पर मन जे मोहब्बत